अहम ख़बर से शेयर करियो पिया। बावड़ो भरिसां खमड़ा पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल 4 ॾोहारियुनि जी सुञाणप थियण बावजूद लाश वारसन वसूल करण नाहिनि पहुता। 3 धाड़ियलनि जा लाश बावड़ो अस्पताल में पियल आहिनि। आरिफ शर जो लाश धाड़ियलनि वटि आहे। एसएसपी जो चवणु आहे त खमड़ा ऐं राउंती जे गश्त कंदड़ पुलिस सां मुक़ाबले में 4 ॾोहारी मारिजी विया आहिनि। एसएसपी जो चवणु आहे त पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारी बचाव बंद पुलिस पैक्ट ते हमलो कनि हा। एसएसपी जो चवणु आहे त ॾोहारियुनि जी माचको वासी खान मोहम्मद कशमोर जे रिवासी बदलो कोश जे नाले सां सुञाणप थी हुई। माचको वासी फुलू सेलरो ऐं ॿियो ॿेलो वासी आरिफ शर जे नाले सां मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारियुनि जी सुञाणप कई वई आहे। अहम ख़बर है नासरीन से शेयर करियो पिया। बावड़ो भरिसां खमड़ा पुलिस पारां मुक़ाबले में मारिजी वियल 4 ॾोहारियुनि जी सुञाणप थियण बावजूद लाश वारस वसूल करण नाहिनि पहुता। इन हवाले से वधिक अपडेट मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे हबीब रहमान चाचर जी। हबीब रहमान, कहिड़ा तफ़सीलात आगाह कजो। भरसाकोट दौलत वारे इलाके में नूर शाह दमदमे वटि खंबड़ा पुलिस जे गश्ती पुलिस मोबाइल सां ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि सां खंबड़ा पुलिस जो मुबैना मुक़ाबले दौरान जेको आहे 4 ॾोहारी जेको आहे मारण जी दावा कई वई आहे। जॾहिं त मारिजी वियल ॾोहारियुनि में हिकु पंजाब जे इलाइक़े माशके जो रहावासी खान मोहम्मद वल्द खंडू सिलरो, ॿियो कश्मीर जो रहावासी बदलू वल्द भूरो कोश ऐं टियों पंजाब जो इलाइक़े माशके जो रहावासी फुलू वल्द मोहम्मद साले जेको आहे सिलरो ऐं चौथो जेको आहे ॿेले राउती जो रहावासी आरब वल्द गुलू शर जेको आहे थी वई आहे। जॾहिं त राब्तो करण ते एसएसपी घोटकी जेको आहे तनवीर ॿुधायो त असां खंबड़ा ऐं राउती पुलिस जेको आहे गश्त दौरान जेको आहे असांजे ॾोह जे इरादे सां बीठा हुया त जेको आहे त जेको आहे पुलिस जेको आहे उन्हनि जो मुक़ाबिलो थी वियो। मुक़ाबले में जेको आहे 4 जेको आहे ॾोहारी जेको आहे मारिजी विया आहिनि ऐं उन्हनि खां हथियार बि जेको आहे पुण हथु कया विया आहिनि। ऐं जॾहिं त मारिजी वियलनि जो ॾोहारी राति देरि सां असांजे ताले बचाव बंद पुलिस पिकट ते जेको आहे हमले करण जे इरादे सां आया हुआ त जेको आहे मुक़ाबिलो थी पियो, जंहिंमें 4 जेको आहे ॾोहारी मारिजी विया आहिनि। जॾहिं 3 जेको आहे ॾोहारियुनि जो जेको आहे लाश जेको आहे उबावड़े हॉस्पिटल में पियल आहे। हिकु जेको ॾोहारी आहे शर जेको आहे उहो उन जो जेको लाश जेको आहे उहा साथी जेको आहे खणी उहो फरार थी विया आहिनि। हिन वक़्त में जेको आहे पुलिस जेको आहे वधीक जेको आहे नाकाबंदी करे छॾी आहे ऐं जॾहिं त मारिजी वियलनि जे जेका ॾोहारी आहिनि उन जा लाश जेको आहे अञा ताईं उन जा वारस जेको आहे वसूल करण जे लाइ उबावड़े न पहुता आहिनि। जी ठीकु आहे हबीब रहमान, जी महिरबानी।